अदम एतमाद जी रिथ कामयाब थियण जी ख़ुशी में PPG आलन पारां ऑफिस गढ़ी चाकर में गडियल गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें UC साहब खान लुंड जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद इलियास गबोल, सीनियर नायब सदर मंसूर अहमद गबोल, नायब सदर शमसुद्दीन गबोल, सीनियर वर्कर बशीर अहमद गबोल, UC गढ़ी चाकर जे सदर मोहम्मद मूसा गबोल, तालके खानगढ़ जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद अमीन गबोल, तालके मीरपुर माथेलो जे फिनांस सेक्रेटरी अली नवाज़ गबोल ऐं ॿियनि वर्करनि जी आलन शिरकत कई। उन मौके ते हुननि जो चवणु हो त पाकिस्तान जी अवाम मथां जेको न्याज़ी हुकूमत जो बोझ हो उहो लही वियो। उन मौके ते UC साहब खान लुंड जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद इलियास गबोल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अवाम नाकाम करे इहा साबित कयो आहे त असांखे चोर ऐं नाकाम कप्तान ऐं उन जो नओं पाकिस्तान न खपे।